Welcome to Time News Studios. ख़मीस खां छंछर ताईं तूफ़ानी बरसातुनि जी अॻकथी खां पोइ सिंध में रेन एमरजेंसी लागू, सिहत खाते जे मुलाज़िमनि तोड़े ऑफिसरनि जूं मोकलूं रद्द, हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ समूरनि इस्पतालुनि में एम्बुलेंसिस ऐं ॿियूं समूरियूं घुरिबल शयूं मौजूदु रखण जूं हिदायतूं। कराची में बरसाती नालनि जी सफ़ाई जो कमु जारी, नाज़िमाबाद में गुजर नाले समेत 5 हंधनि ते नाला साफ़ करे गंद कचिरो फौरी तौरु लैंडफिल साइट मुंतक़िल कयो पियो वञे। FW इख़्तियारनि मूजिबि अॼु खां सफ़ाई मुहिम जो दाइरो वधायो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त सऊदी अरब ऐं ईरान विच में टियाकड़ी जो अमल जारी आहे। परदेही ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान ईरान ऐं सऊदी अरब में छिकताण रोकण जी कोशिश कई, जंहिं में कामयाबी मिली रही आहे। मैंडेट दिया गया है वो उस पर पूरे बिल्कुल नहीं उतर रहे, इसमें कोई शक नहीं है। हमने ये देखा है कि उनकी गलत पॉलिसियों की वजह से कोरोना में भी काफ़ी नुकसान उठाने पड़े सिंध सूबे में, क्योंकि वो सिर्फ इस पे कोरोना पे सियासत कर रहे थे। कराची का हाल आपने देख लिया कि वहाँ पे क्या हालात हैं, और इसी तरह रूरल सिंध भी है वहाँ पे भी। तो मैं ये समझता हूँ कि इससे पहले कि हम ये बात करें गवर्नर राज की, एट द सेम टाइम हम ये भी नहीं चाहेंगे कि सिंध हुकूमत को हम बिल्कुल ही जिसे कहें कि वो एक अपनी एक उस पे रविश पे चले जो कि उसकी माजी की रविश है। वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर सिंध में गवर्नर राज लॻाइण जी धमकी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो चवणु आहे त सिंध हुकूमत पंहिंजे मैंडेट ते पूरो नथी लहे। उन खां अॻु जो गवर्नर राज जी ॻाल्हि कयूं, सिंध सरकार पंहिंजी रविश तब्दील करे। वफ़ाक़ी हुकूमत कणक बहरान जो ज़िम्मेवार बि सिंध सरकार खे करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीरनि शिबली फराज़ ऐं फ़ख़्रे इमाम जो चवणु हो त मुल्क में 15 लख टन कणक जी खोट आहे। सिंध हुकूमत कणक जारी न करे बहरान पैदा कयो। कणक रिलीज़ करण लाइ सिंध हुकूमत खे 2 भेरा ख़त लिखिया, पर को बि मुस्बत जवाब न मिलियो। मार्केट्स में तासुर ॾिनो पियो वञे त अटे जा अघ वधी विया आहिनि। अटे जा अघ मुक़ररु करणु सूबाई हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी आहे। पंजाब में अटो सस्तो ऐं सिंध में महांगो विकिरो कयो पियो। पे कोताहियां उनको मानने के लिए तैयार है, वहाँ काम कर रहे हैं। हम कोशिश यही कर रहे हैं कि एमसी के साथ मिलके, डीएमसी के साथ मिलके कराची के जो इश्यूज हैं उनको रिजॉल्व करें। 2017 में सिंध हुकूमत ने खुद नाले साफ किए थे। याम खान छोरो साहब जब वजीर थे, वो आप देख लें, वो काम हुआ इतने बड़े शहर में। और हमारा सीवरेज के निज़ाम की शॉर्ट कमिंग की वजह से ये नाले स्टोरेज के लिए भी इस्तेमाल होते हैं, जो स्टॉर्म वाटर ड्रेन्स है, उस वजह से इश्यूज आते हैं। वर्ल्ड बैंक के हैं वो नंबर्स आपको बताएंगे अभी तक कितने, मेरे ख्याल है अभी तक तो 1 रुपया भी नहीं दिया है, लेकिन 125 करोड़ जो आप बात कर रहे हैं ना, वो एक बड़ा प्रोजेक्ट है स्वीप का। वो सिर्फ नालों की सफाई उसमें नहीं है, उसमें एक छोटा पार्ट नालों की सफाई का। कुछ सियासी यतीम ऐं नाबालिग आइन जे आर्टिकल 149 तहत कराची के वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। उहे ॻाल्हियूं पाणीअ जे फुड़े वांगुरु आहिनि, जेके वक़्त सां गॾु ख़तम थी वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त आर्टिकल 149 मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। जेके सम्झ में अची वञे त मूंखे बि सम्झाए। हींअर बि वफ़ाक़ तरफ़ां मिलियल केतिरा ई कम नथा करियूं। तस्लीम कयूं था त कराची में सफ़ाई मामले ते कोताहियूं थियूं आहिनि। गटर नाला बंदि करण में हथु विझूं था त सियासी इंतकाम जो शोशो छॾियो वञे थो। वॾे वज़ीर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दौरनि दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ताज़नि बरसातुनि दौरान ग्रीन लाइन मंसूबे सबबि सेंट्रल ज़िले में मसइलनि खे मुंहुं ॾियणो पियो। वर्ल्ड बैंक कराची लाइ 1 रुपयो बि नाहे ॾिनो। वफ़ाक़ ऐं पंजाब जूं हुकूमतूं पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ सिंध ते इल्ज़ाम लॻाए रहियूं आहिनि। अञा बि सिंध मां कणक ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िल थी रही आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह रदे अमल ज़ाहिर कंदे चयो त पंजाब हुकूमत कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी करे। पंजाब जा वज़ीर कणक ज़ख़ीरो कंदड़नि सां पंहिंजी पार्टनरशिप ख़तमु करे कार्रवाई कनि। वफ़ाक़ी वज़ीर पंजाब वञी पंहिंजी हुकूमत जी कारकर्दगी जो जाइज़ो वठनि ऐं पोइ सिंध ते इल्ज़ाम लॻाइनि।
पंजाब के वॾे वज़ीर उस्मान बोज़दार के हटाइण की सूरत में चौधरी परवेज़ इलाही वॾी विज़ारत लाइ उम्मीदवार हुजणु घुरिजे। काफ लीग के इजलास की अंदरूनी कहानी साम्हूं अची वई। ज़रियन मूजिब चौधरी शुजात हुसैन की सदारत में थियल इजलास दौरान पार्टी MNAs ऐं अॻुवाणनि शिकायत कई तो हुकूमत जा इतिहादी आहियूं पर असां सां को भी मशवरो नाहे कयो वेंदो। हुकूमत को भी कदम खणण के हवाले से राब्तो नाहे कंदी। इजलास दौरान हुकूमत सां इतिहाद समेत सियासी सूरत हाल ते भी गौर कयो। पाकिस्तान बरतानिया खां शहबाज शरीफ के नाठी अली इमरान की हवालगी जो मुतालबो करे छॾियो। ख़त में चयो वियो आहे त बरतानिया ऐं पाकिस्तान विच में ॾोहारियुनि जी ॾेवट वारो मुआहिदो नाहे थियल पर बरतानिया गॾियल सहकार की बुनियाद ते अली इमरान के पाकिस्तान हवाले करे। वफाकी हुकूमत जो 5 ऑगस्ट ते योम इस्तेसाल भरपूर तरीके से मल्हाइण जो ऐलान। अवाम के कश्मीरियुनि सां एके जे इज़हार की अपील। वफाकी वज़ीर मुराद सईद जो चवणु आहे त मोदी समूरी दुनिया लाइ ख़तरो आहे। इमरान खान कश्मीरियुनि लाइ असराइतो आवाज़ उथारियो। शिबली फराज जो चवणु हो त 5 ऑगस्ट ते बालारियल कश्मीर में भारत की रियासती दहशतगर्दी के ख़िलाफ़ समूरे मुल्क में एहतजाजी मुज़ाहिरा भी किया विया। छा 1 मिनट की ख़ामोशीअ सां कश्मीर आज़ाद थी वेंदो? हुक्मरान कश्मीर मसलो हल करण में नाकाम थी चुका। हाणे बागुओं वारा ॻोढ़ा ॻाइण बंद कनि। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान 5 ऑगस्ट ते योम इस्तेसाल मल्हाइण वारे हुकूमती ऐलान के ड्रामो करार ॾींदे 5 ऑगस्ट ते कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कौमी असम्बली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां फ़ोन ते राब्तो। कश्मीर मसले ते हुकूमती नाकामियुनि ते ॻणती ज़ाहिर। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त तारीख़ में एतिरी करप्शन कॾहिं बि नाहे थी जेतिरी सेलेक्टेड हुकूमत के दौर में थी रही है। हुकूमत कोरोना वायरस जा अंग अखर लिकाए अवाम की ज़िंदगियुनि सां खेली रही है। इस्लामाबाद हाई कोर्ट जो भारतीय जासूस कुलभूषण यादव बाबत भारतीय हुकूमत के वकील करण लाइ ॿीहर आच करण जो हुक्म। इस्लामाबाद हाई कोर्ट में कुलभूषण यादव के वकील करण की इजाज़त ॾियण बाबत हुकूमती दरख्वास्त ते ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल दलील ॾिना त पाकिस्तान तकड़ में को भी फैसलो नथो करण चाहे। भारत कुलभूषण केस में नुक्स ॻोल्हे रिलीफ वठण चाहे थो। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त हुकूमत कुलभूषण ऐं भारतीय हुकूमत के ॿीहर वकील करण की आछ करे अदालत फेयर ट्रायल के यकीनी बणाई। नूरियाबाद वेझो ॻोठ यूसुफ पालारी में ज़हरीलो खाधो खाइण सबब 17 वरहनि जो नीगर मुमताज़ ऐं संदसि 28 वरहनि जो भाउ सिकंदर पालारी फौत। 2 ॿारनि समेत 4 घर भाती बेहोश। मुनीर मंजूरा ऐं 2 ॿारनि के हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। मोरो भरसा कौमी शाहराह ते कराची का पंजाब वेंदड़ मुसाफ़िर कोच सां हादसो। 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त ड्राइवर के निंड अचण सबब तेज़ रफ़्तार कोच रोड तां हेठि लही वई। समूरनि ज़ख़्मियुनि के अस्पताल मुंतकिल कयो वियो। ठठो वासी नौजवान आसिफ की लॉन्ग जंप वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ एथलेटिक्स फेडरेशन नौजवान सां राब्तो करे खेसि लाहौर घुराए वरितो। 22 वरहनि जे आसिफ जूं शाखुनि वाहुनि ऐं 11 मोटरसाइकिलुनि गॾु बिहारे मथां लॉन्ग जंप ॾियण वारी वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थियूं। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत। मैं हमीर शेख। हेडलाइंस तफ़सीली खबरों ने ब्रेक खां